विरांगे खां पोइ जॾहिं असां कराची में पूरे परिवार वारा सभु अचूं पिया, तॾहिं काफ़िरनि गाॾीअ में हमिलो कयो ऐं मुंहिंजे सॼे परिवार खे मारे छॾियो। मूंखे हलंदड़ी गाॾीअ मां ॿाहिरि फिटो कयो। छा कंदासीं? वरी खून ख़राबो कंदासीं? शहर छॾण सां मुसीबत मां छुटकारो न मिलंदो। जाते बि रहूं बहादुर बणिजी रहणो पवंदो। होशियार त असां आहियूं ई। मुखी साहिब खे बि त ख़ुशि करिणो आहे न त दरवाजो खोलियल अथव? सुठो थियो कि निकितासीं हिन घर मां। सॼो ॾींहुं हिन घर जा कम कर, हे कर हो कर। हाँ तो आया न असनानी बाया, बीच वाले ही तो बीच में आवे। प्रॉपर्टी डीलिंग के प्रॉब्लम का एक ही सॉल्यूशन, मस्तान भाई। धर्म? कौन सा धर्म? क्या बोलना क्या चाहता है तू? हिंदुस्तानी। हिंदुस्तानी मेरा धर्म है, था और रहेगा। दुनिया में सिंधी साईं नंबर वन, नंढा वॾा सब दजवन। सिंधी साईं नंबर वन, नंढा वॾा सब दजवन। सिंधी साईं नंबर वन। शरणार्थी नाहे पर पुरुषार्थी आहे सिंधी साईं।